إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا وسيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرًا ونذيرًا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن أصدق الكلام كلام الله وأحسن الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وتضع كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد قال الله تعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم إذا زلزلت الأرض زلزالها وأخرجت الأرض أثقالها وقال الإنسان ما لها
यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका औहा लहा यौमइज़िन यस्दुरुन्नासु अश्तातन लियुरौ अअमालहुम फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़बिज़ुल्लाहुल अर्ज़ यौमल क़ियामह व यत्वी अस्समाअ बियमीनिहि सुम्म यक़ूल अनल मलिक अय्नल मुलूकुल अर्ज़। वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन व हाज़िरीन, दुनिया के अंदर मुख्तलिफ वक्तन ते हल्का हल्का ज़िलज़िला ऐं अजीब ऐं हैरत अंगेज़ वाक़िया रौनमा थींदा आहिनि ऐं उनखे मुसलमान ख़ुसूसन पूरी दुनिया के अंदर जिन जो इस्लाम सां दीन सां ताल्लुक़ नाहे, ॼाण नाहे, क़यामत सां तशबीह ॾींदा आहिनि ऐं अल्फाज़ ऐं जुमला तव्हांखे ॿुधण लाइ मिलंदा, पढ़ण लाइ मिलंदा त क़यामत बर्पा थी वई, अदा क़यामत अची वई, हेॾो वॾो नुक़सान थियो आहे, हेॾो ज़िलज़िलो आयो आहे, हेतिरा माण्हू जेके आहिनि उन ज़िलज़िले जे अंदरि फ़ौत थी विया आहिनि, हेतिरा माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि, मअज़ूर बणिजी विया आहिनि। जीअं कुझु वक़्तु पहिरीं 2008 में ज़िलज़िलो अचे थो ऐं माण्हू बल्कि 2005 में छंछर जो ॾींहुं आहे, सुबुह जो टाइम हुयो, अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां ज़िलज़िलो आयो 8 अक्टूबर ते। खोड़ सारा इंसान उन जे अंदरि ज़िलज़िले जे करे फ़ौत थी विया, खोड़ सारियूं जॻहियूं ज़मीन जे अंदरि हली वयूं, खोड़ सारा इंसान मअज़ूर थी विया। आज़ाद कश्मीर में इहो ज़िलज़िलो अचे थो, 2001 में पंहिंजी सिंध में अचे थो, लेकिन अक्सर मुसलमान उनखे क़यामत सां मुशाबियत ॾियनि था या ॾींदा रहंदा आहिनि। या 31 दिसंबर ख़मीस जो ॾींहुं हुयो, रात जे वक़्त ते असांजे शहर न्यू सैदाबाद में टोल प्लाज़ा ते हिकिड़े टैंकर मां, ऑयल जे टैंकर मां बाहि लॻे थी, पूरी बस सड़ी वञे थी, पूरी बस, हिकु ॿ माण्हू बचनि था, माण्हू कोयलो थी विया, ख़बर कान्हे, बूटियूं बणिजी वयूं, सड़ियल बूटियूं नज़र आयूं, उहे माण्हुनि जो हथु कयूं वयूं, माण्हुनि जूं इन गोश्त ऐं बूटियुनि जूं जेके आहिनि से ॻंढियूं ॿधी वियूं। सैदाबाद जे शहर जो हिकिड़ो दुकानदार, कपिड़े वारो, इहा हालत ॾिसी करे इहे गठियुनि लाइ नंढा नंढा टुकड़ा कटींदे कटींदे चरियो थी वियो, दिमाग़ी तवाज़ुन उन छॾे वियो हली, अहिड़ो वाक़ियो थियो। लेकिन अज़ीज़ दोस्तो, इहा सोच नंढी आहे, महदूद आहे, इन्हनि वाक़ियनि जी क़यामत सां का हैसियत कान्हे का। क़यामत जो ज़िलज़िलो तमामु वॾो आहे, जंहिंखे ख़ुदि काइनात जो मालिक फरमाए थो, सूरह अल हज आयत नंबर 1 ऐं 2 में 17 पारे में अल्लाह इरशाद फरमायो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़ल्ज़लतस्साअति शैउन अज़ीम। ए इंसानो, हर इंसान सां काइनात जो मालिक, काइनात जो ख़ालिक रब्बे ज़ुल जलाल वल इकराम मुख़ातिब आहे। ए इंसानो,
इंसानियत सां ताल्लुक़ रखण वारो उन रब खां ॾिजो जे रब तव्हांखे पैदा फरमायो आहे। अल्लाह जो ख़ौफ़ कयो, अल्लाह जो डपु कयो। इन ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम, बेशक क़यामत जो ज़िलज़िलो तमामु वॾी शइ आहे, तमामु वॾी शइ आहे। काइनात जो मालिक मंज़र बयान फरमाए थो असांजे सम्झण लाइ, असांजी नसीहत जे लाइ, असांखे पंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे पावर ॾेखारे थो, ताक़त ऐं कुवत ॾेखारे थो त छा क़यामत जे ॾींहुं मंज़र हूंदो। यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़त व तज़अ कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा व तरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। फरमायो उन ॾींहुं तूं ॾिसंदे क़यामत जी एॾी शिद्दत हूंदी, एतिरे क़दुरु क़यामत जो अल्लाह ख़तरनाक मंज़र अल्लाह बयान फरमायो त इंसान ॾिसंदे जेका माउ ॿार खे खीर पीआरींदी आहे, इहा माउ ॿार सां केॾी मुहबत कंदी आहे। दुनिया में उन ते थोरी गर्मी बर्दाश्त नथी करे, दुनिया में इहो ॿार पेशाब सियारे में करे थो, ओॾी महिल कपिड़ा मटाए थी, पाण उन पासे सुम्हे थी, बचिड़े खे सुकल पासे सुम्हारे थी। एॾी मुहबत आहे, एॾी उल्फत आहे, एॾी चाहत आहे, एॾो प्यार आहे नंढे मासूम ॿार सां जेको माउ जो खीर पी रहियो आहे। अल्लाह फरमाए थो इहो उनजी छातीअ जो सिंगार ॿार मां उनखे छॾे ॾींदी, जेके पेट में ॿार हूंदा उन्हनि खे उछलाए छॾींदियूं। छाला अल्लाह तो फरमाए इंसाननि जो इहो हाल हूंदो। वतरन्नास सुकारा, जहिड़ा नशे में आहिनि, छाजो नशो हूंदो, छाजो नशो हूंदो। वमा हुम बिसुकारा, काइनात जो मालिक फरमाए थो को बि नशो उन्हनि खे कोन हूंदो। दुनिया में इंसान भंग इस्तेमाल करे थो, चरस इस्तेमाल करे थो, शराब इस्तेमाल करे थो, अफीम इस्तेमाल करे थो, नशा थियनि था, मंशियात वापराए थो, नशे जी हालत उनजी थी वञे थी। लेकिन काइनात जो मालिक फरमाए थो माउनि जी हालत तोखे अहिड़ी नज़र ईंदी पर उहो नशो कोन हूंदो। वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद, बल्कि अल्लाह जो इहो दर्दनाक अज़ाब हूंदो। वीजा ते फरमाई इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा, इंसान जॾहिं इहा ज़मीन लुॾंदी, इन जो लुॾण ॾिसजां। व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा, इन ज़मीन में जेके ख़ज़ाना पियल आहिनि, जेकी शयूं मदफ़ून आहिनि, सोन आहे, चांदी आहे, हीरा जवाहरात आहिनि, जो कुझु आहे हर शइ, हर खज़ानो ॿाहिरि उछलाए छॾींदी। व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा, जॾहिं इंसान इहा हालत ॾिसंदो हो, ज़मीन एॾी लुॾे पई, एॾी हरकत में अची वई आहे, कॾहिं अहिड़ी आई कान, असां ॾिठो कोन, असां ॿुधो कोन, छा थियो हिन ज़मीन खे, छाला भई सामान ॿाहिरि उछलाए, खज़ाना ॿाहिरि उछलाए। वक़ालल इंसानु मा लहा, इंसान चवंदो छा थियो हिन ज़मीन खे। बिअन्न रब्बक औहा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा, इहा साॻी ज़मीन जेका पूरी ज़िंदगी तुंहिंजी ख़ामोश रही, तो 80 साल गुज़ारिया, तो 100 साल गुज़ारिया, तो 120 साल गुज़ारिया, जेतिरी बि तुंहिंजी ज़िंदगी गुज़री इहा ज़मीन ख़ामोश हुई। लेकिन इंसान अॼु इहा ज़मीन पंहिंजूं ख़बरूं बयानु कंदी, इहा ज़मीन ॻाल्हाईंदी, इहा ज़मीन शाहिदी ऐं गवाही ॾींदी। सुनन तिरमिज़ी हदीस आहे, प्यारो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खां पुछे थो तव्हांखे ख़बर आहे ज़मीन जूं ख़बरूं छा आहिनि? चवंदा अल्लाह व रसूल आलम, अल्लाह ॼाणे, उनजो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणे, रब खे इल्म आहे, रब वही जे ज़रिए प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो आहे। पाण फरमायाऊं ज़मीन जूं ख़बरूं ईअं आहिनि जो इहा ज़मीन शाहिदी ऐं गवाही ॾींदी, ख़बरूं ॿुधाईंदी त फिलाणे टाइम ते फिलाणे माण्हू ही फिलाणो गुनाह जो कमु कयो हो या सवाब जो कमु कयो हो, शाहिदी इहा ज़मीन ॾींदी। ऐं पोइ छाजे करे फरमाए तुंहिंजे रब जी हिनखे वही थी आहे, यौमइज़िन यस्दुरुन नास अश्तातन लियुरौ आमालहुम, उन ॾींहुं इंसान जा साम्हूं
हर शे वाज़े होंदी, अमाल नामा खुलियल होंदा, सीना खोलिया ईंदा ऐं फरमाई पंहिंजा अमल खुद ॾिसंदो। ऐं अॻियां छा फरमाई, फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। ज़र्रे बराबर भी नेकी कई होंदी, भलाई कई होंदी, रस्ते तां कोको हटायो होंदो, रस्ते तां कंडो हटायो होंदो, रस्ते तां कख हटायो आहे, मस्जिद मां कख कयो आहे, सफ़ाई कई आहे, उहा भी लिखियल होंदी। जेकॾहिं वॾो जुर्म शिरक जहिड़ो कयो आहे, ज़िंदगी में तौबा न कई, मौत खां पहिरीं तौबा न कई, त उहो भी लिखियल हूंदो। हर अमल ॾिसंदो, नेकी जो भी बुराई जो भी। ॿियो आखियो, ॿियो मंसर कायनात जो मालिक असांजे साम्हूं बयान फरमाए थो हिक सूरत खां बाद ॿी सूरत में, अल क़ारिया मल क़ारिया वमा अदराक मल क़ारिया। खड़काईंदड़, छा आहे खड़काईंदड़? तोखे कहिड़ी ख़बर छा आहे खड़काईंदड़? क़यामत जे हवाले सां अल्लाह बयान फरमायो, फरमायो उन ॾींहुं अहिड़ो हाल थींदो, यौम यकून अन्नास कल फराशिल मबसूस। उन ॾींहुं इंसान ईअं थींदा जहिड़ा पतंग टिड़ियल हुजनि। पतंगा टिड़ियल पतंगनि वांगुरु इंसान थींदो, जेको हेॾो वॾो इब्ने आदम आहे। इंसान आहे 7 फुट कद आहे, 8 फुट कद आहे। आलम चना भी तव्हांजी सिंजो मशहूर माण्हू आहे। केॾो वॾो कद ऐं बुत हुयो, जिस्म हुयो, वॾा कुवत ऐं ताक़त वारा माण्हू तव्हांखे नज़र ईंदा, तव्हां ॾिठा हूंदा। लेकिन अल्लाह तो फरमाए उन क़यामत जी हेब जे करे इन्हनि मां जो इहो हाल पतंगनि वांगुरु थींदो। वतकूनुल जिबालु कल-इहनिल मनफूस। ही जेके जबल ॾिसो था, केटू वॾो जबल तव्हांजे पाकिस्तान जो, माउंट एवरेस्ट दुनिया जो वॾो जबल, हेॾा कुवत ऐं ताक़त सां इन्हनि जबलनि खे टोड़ियो था, रस्ता ठाहियो था, पथरियूं इस्तेमाल कयो था, इन मां बजरी बनायो था, लेकिन वॾी मशीनरी यूज़ कयो था, इस्तेमाल कयो था। लेकिन उन ॾींहुं क़यामत जी हेब जे करे, क़यामत जे डप ऐं ख़ौफ़ जे करे इन्हनि जबलनि जी इहा हालत थींदी जेकॾहिं ऊन हुजे, नरम ऊन हुजे। ऊन ॾिठी आहे न, सवड़ में विझंदा आहियूं, पथरानी में विझंदा आहियूं, केॾी नरम हूंदी आहे। अहिड़ी हालत इन्हनि जबलनि जी थी वेंदी। ऐं छा फरमाया अॻियां, फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनो। जंहिंजूं नेकियूं ॻरियूं थी वयूं, निमाज़ूं ॻरियूं थी वयूं, रोज़ा ॻरा थी विया, क़ुरान जी तिलावत ॻरी थी वई, नेक सालिह अमाल करे थो, अमाल नामे तोड़ियो वियो, मीज़ान में वज़न कयो वियो, त उन जूं नेकियूं ॻरियूं थी वयूं। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे, मुस्लमान वञण लाइ तयारु न आहे। अल्लाह चवे फरमाए खड़काईंदड़, क़यामत जो बयान में फरमाए उन ॾींहुं इहो हाल थींदो, इहो मंज़र हूंदो। मुस्लमान सॾाइण वारा छा था चवनि, बिश्त दिलासो, दोज़ख दड़को, कूड़ी साइमी कूड़ो कड़को। अल्लाह फरमाए पियो कड़को थींदो, कड़को थींदो, क़यामत थींदी। ही चवंदा इहा मीज़ान जो भी इनकार, सूरह कारिया जो मुकम्मल इनकार आहे। अल्लाह फरमाए पियो त खड़को भी थींदो, मीज़ान भी लगाई वेंदी, नेकियूं भी ॻणियूं वेंदियूं, नेकियुनि जो भी शुमार कयो वेंदो, नेकियुनि जो भी वज़न कयो वेंदो, बुराइयुनि जो भी कयो वेंदो। जंहिंजूं नेकियूं ॻरियूं थियूं जन्नत में, जंहिंजूं बुराइयूं ॻरियूं थियूं जहन्नम जे हवाले थींदो। लेकिन ही छा बकवास करे थो त इहो बिश्त सिर्फ़ आसरो आहे, दिलासो आहे, का हकीकत कान्हे का। इहो दोज़ख रुगो दड़को आहे, इहो मुल्लनि जूं ॻाल्हियूं आहिनि। बाबा विछूं जेॾा नांग अथव, हेॾा हेॾा तव्हांजे लाइ जेको आहिनि, तव्हां ॾांहुं विछूं हूंदा, वॾा वॾा नांग हूंदा, ही अज़ाब आहिनि जहन्नम में। इहे सिर्फ़ु धमकियूं आहिनि, इहे दड़का आहिनि, का हकीकत कान्हे हिन जी। कूड़ी साहिमी कूड़ो कड़को, को मीज़ान कोन्हे को, का साहिमी कान्हे का, क़ुरान जो इनकार। ऐं माण्हू वरी छा था चवनि, इहे असांजो सरमायो आहिनि, इहे असांजो सभु कुझु आहिनि, इहे असांजो वॾो ख़ज़ानो आहिनि। इहे माण्हू
जेके इन क़िस्म जी बकवास कनि था। बहरहाल अल्लाह क़ुरान में ॿी जाते फरमायो, इंसानो क़यामत छा मंज़र हूंदो। सूरह बनी इसराइल 15 पारो आयत नंबर बनी इसराइल सूरह जी आयत नंबर 14, इकरा किताबक कफ़ा बि नफ़्सिकल यौम अलैका हसीबा। इंसान अॼु किताब पंहिंजो पढ़, जेके बि करतूत दुनिया में करे आयो आहीं उहे तुंहिंजे साम्हूं मौजूदु आहिनि। तुंहिंजे लाइ इहो पंहिंजो किताब ई काफ़ी आहे। ॿी जाते फरमाई साॻी सूरह अॻियां सूरह कहफ़ में, एक सूरह अॻियां सूरह कहफ़ में कायनात जो मालिक फरमाए थो आयत नंबर 49 में, व उदियल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फीहि यक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। किताब खोलिया वेंदा, आमान नामो खोलियो वेंदो। फरमाई पोइ यो सागो शख्स मुजरिम आहे, गुनहगार आहे, पूरी ज़िंदगी मस्जिद में कोन आयो, तौहीद सां ताल्लुक़ कोन हुयो, सुन्नत सां ताल्लुक़ कोन हुयो, क़ुरान सां ताल्लुक़ कोन हो, निमाज़ सां ताल्लुक़ कोन हो, रोज़े हज उम्रे सां ताल्लुक़ कोन हुयो, दीन सां ताल्लुक़ ई कोन हुयो। अॼु छा थो चए, मा लिहाज़ल किताब, हिन किताब के छा थियो आहे, ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। न मुंहिंजी नंढी नेकी छॾी आहे, न नंढी बुराई छॾी आहे, इल्ला अहसाहा, हर शइ लिखी पई आहे। ववजदू मा अमिलू हासिरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। फरमायाई उन ॾींहुं हर अमल साम्हूं ॾिसंदो, मौजूदु ॾिसंदो उन आमाल नामे में। ॿी जाते फरमाई सूरह 28 पारो बल्कि 29 पारो सूरह हाक इब्तदाई आयात पहिरीं रुकू में, फ़अम्मा मन ऊतिय किताबहु बियमीनी फ़यक़ूल हाउम इक़्रऊ किताबिया। वॾो ख़ुशि नसीब ऐं सआदतमंद उहो माण्हू हूंदो जंहिंखे साॼे हथ में अमानो मिलंदो ऐं चवंदो हाउम इक़्रऊ किताबिया, अचो मुंहिंजो किताब ॾिसो। साॼे हथ में अमाननामो मिलियो आहे, निमाज़ी हो, तौहीद वारो हो, सुन्नत ते हलण वारो हो, इस्लाम मुताबिक़ पंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़ारी, नबी जी पहिरीं में ज़िंदगी गुज़ारी। दुनिया में अॼु वॾो कॉन्वोकेशन थिए थो, बा फ़िलां PhD कई आहे, फ़िलां MAd कई आहे, फ़िलां डॉक्टरेट कई आहे, हे कयो आहे, हू कयो आहे। वरी माण्हू खे डिग्री मिलंदी आहे यूनिवर्सिटी मां, कॉलेज मां। छोकिरो कॉलेज में फर्स्ट पोजीशन खणे थो, पूरे ज़िले लेवल ते वालिदैन ख़ुशि आहिनि, सआदत सम्झनि था, बचड़ो बि ख़ुशि आहे, कॉलेज वारा बि ख़ुशि, यूनिवर्सिटी इदारे वारा बि ख़ुशि। असांजो ॿार एॾो क़ाबिल आहे, हर कंहिंखे उहो सर्टिफिकेट ॾेखारियो वञे थो, गोल्ड मेडल सिल्वर मेडल ॾेखारियो वञे थो। लेकिन हक़ीक़ी कामयाबी हीअ आहे क़यामत जे ॾींहुं इंसान जहन्नम खां बची वञे, जन्नत जो सर्टिफिकेट मिली वञे। इनखे साॼे हथ में अमानो मिलियो आहे। छा थो चए, दुनिया जी ज़िंदगी हुनजी कीअं गुज़री हुई। इन्नी ज़नंतु अन्नी मुलाकिन हिसाबिया, चए थो मूंखे यकीन हुयो मूंखे पंहिंजो हिसाब मिलंदो। ही सियारे जी रात में थधे पाणी सां उथी आउं गुस्ल कयां थो, थधे पाणी सां उथी मां विज़ू कयां थो, 5:30 मस्जिद में पहुचां थो, घर में तहज्जुद पढ़ां थो, फजर खां पोइ सुन्नतूं पढ़ां थो। छाजे लाइ? अल्लाह अजुर ॾींदो। क़यामत जे ॾींहुं साॼे हथ में अमानो मिलंदो। छा लाइ तकलीफ़ करे थो? माण्हू बेवना सुता पिया आहिनि, को फ़िक्र ई कोन्हे, को टेंशन ई कोन्हे। चार थी विया, हमरा इंटरनेट ते बिज़ी आहे, यूट्यूब ते बिज़ी आहे, परवाह ई कान्हे का। फजर वई, असर वई, ज़ुहर वई, लेकिन इनखे अल्लाह जो ख़ौफ़ हो, दीन सां ताल्लुक़ हुयो। रात जो उथी करे हिन तहज्जुद पढ़ियो थे, अल्लाह खां दुआऊं घुरियूं थे। अॼु हिनखे रिज़ल्ट मिलियो आहे, नतीजो मिलियो आहे। अॼु क़यामत क़ाइमु थी आहे, सॼे हथ में अमानो मिलियो आहे ऐं पंहिंजो अक़ीदो बयानु पियो करे। मूंखे ख़बर ही वलाकिन हिसाबिया, पंहिंजो हिसाब मूंखे मिलंदो। फ़हुव फ़ी ईशति राज़िया, ख़ुशी वारी ज़िंदगी में हूंदो।
फी जन्नतिन आलिया कुतूफुहा दानिया। फरमाया ई जन्नत मथां ई जन्नत में हूंदो, जन्नत जा मेवा उनखे वेझो हूंदा। कुलू अशरबू हनीअम बिमा असलफ्तुम फिल अय्यामिल खालिया। कायनात जे मालिक तरफ़ां ऐलान थींदो, ऐं खाओ पियो, खाओ पियो। पहिरीं दुनिया में कमाए आया हुआ, दुनिया में 15 कलाक जो रोज़ो हो, सख़्त गर्मी ही, फज्र जी अज़ान खां वठी मग़रिब ताईं तव्हां उञा बि रहिया, तव्हां बुखिया बि रहिया, तव्हां हेॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, अॼु तव्हांखे रिज़ल्ट मिली आहे। अॼु तव्हां जन्नत में आयो, जेको वणे खाओ ऐं पियो, ऐश कयो, ऐश वारी ज़िंदगी गुज़ारियो। वरी ॿियो पासो व अम्मा मन ऊते किताबहू बिशिमालिही फयक़ूल या लैतनी लम ऊत किताबिया वलम अद्रि मा हिसाबिया या लैतहा कानतिल कादिया। जंहिंखे खावे हथ में अमानामो मिलियो, दुनिया में छा चवंदो? अल्लाह अकबर कबीरा। एतिरे क़दुरु बकवास, अल्लाह जो इनकार, अल्लाह आहे ई कोन को। इंसान पहिरीं भोड़ो हो, पोइ इंसान थियो, हीअं थियो हूं थियो, छाजी क़बर, छाजो अज़ाब, कंहिं ॾिठियूं इहे शयूं? सरे खां इनकार। ही मुल्हनि जो अची दिमाग़ ख़राब थियो आहे। इहे ख़बरूं कूड़ियूं आहिनि, अल्लाह जी ज़ात जो इनकार करण वारा, दीन इस्लाम जी मुखालिफ़त करण वारा। हाणे अॼु अमाननामो मिलियो आहे, खाॿे हथ में। यक़ूल या लैतनी लम ऊत किताबिया, पोइ चवंदो हाय मूंखे किताब ई न मिले हा, कहिड़ो फ़ाइदो। वलम अद्रि मा हिसाबिया, मां पंहिंजो हिसाब न ॼाणा हा। या लैतहा कानतिल कादिया, हाय मौत केॾां आयो, मौत अचे वरी ख़तम थी वञा, मौत मूंखे ख़तम करे छॾे, मुंहिंजो फ़ैसिलो थी वञे। मां अगना अन्नी मालिया, हाय मूंखे माल बि कोन बचायो। जे माल ते फ़ख्रु हो, तकब्बुर हो, वॾाई ही, मोतबर दुनिया में सम्झंदो हुयुसि, ॿाहिरनि जी का इज़त ऐं वैल्यू मां कान रखी, पैसे खे सभु कुझु सम्झो, वालदेन जी का रेस्पेक्ट कान हुई, पैसो ई मूं ॾे हुयो, सभु कुझु मां उनखे सम्झो। अॼु उहो बि कमु कोन आयो। हलक अन्नी सुल्तानिया, दुनिया जी बादशाह तुम्हारी ख़तम थी। नौकर चाकर हूंदा, ठठ हूंदा हुआ, गाॾियूं हूंदियूं हुयूं, बंगला हूंदा हुया, इहे शयूं मूंखे बचाए न सघियूं, तबाह बर्बाद थियूं। हलक अन्नी सुल्तानिया, तबसरा ऐं तस्करा करे पियो, ॻाल्हियूं करे पियो, काइनात जे मालिक जो ऑर्डर अची वेंदो, खुदू फगुल्लो, पकड़ियोसि, छिकियो, झलियोसि, पकड़े फगुल्लो, सुम्मल जहीम सल्लो, जहन्नम ॾांहुं खे वठी वञो। सुम्म फी सिलसिलतिन ज़रउहा सबऊन ज़िराअन फस्लुकू, फरमाई 70 गज़ डिघी जेका आहे, ज़ंजीर में पकड़े करे इनखे ॿधी करे जहन्नम जे हवाले कयो। छाला कहिड़ो क़सूर आहे हिन जो? ही भी इंसान आ, अल्लाह तो इनखे पैदा कयो हो। फरमाए इन्नहु कान ला युमिनु बिल्लाहिल अज़ीम, ही उहो आहे जेको काइनात जो मालिक रब अज़ीम आहे, काइनात जो ख़ालिक आहे, मालिक आहे, जंहिंजी ज़मीन ते रहंदो हो, जंहिंजे आसमान जे हेठां रहंदो हो, जंहिंजी रोज़ी खाईंदो हो, जंहिंजी हवा इस्तेमालु कंदो हुयो, जंहिंजी नेमतूं इस्तेमालु कंदो हो, उनखे कोन मञींदो हो, उन ते ईमान कोन आणींदो हो। इन्नहु कान ला युमिनु बिल्लाहिल अज़ीम वला यहुज़्ज़ु अला तआमिल मिस्कीन, फरमाया ग़रीबन मिस्कीनन खे बि कोन खाराईंदो हो, कोन प्यारींदो हो। इहो आहे मुनकर, इहो आहे इस्लाम जो मुनकर, इहो आहे इस्लाम जो दुश्मन। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान में ॿी जाते क़यामत जो हिकु मंज़र बयान फरमायो, शाहिदी ऐं गवाही ॾिसो। चवंदा आहिनि न घर जो चोर ॾाढो ॾुखियो आहे, उनखां बचाव, उनखां तहफ़ुज़ ॾाढो ॾुखियो आहे, मुश्किल कमु आहे, लेकिन क़यामत जे ॾींहुं अल्लाह वॾा वॾा गवाह आणींदो, शाहिद आणींदो इंसान जे मथां, न को उते भॼी सघे, न को लिकी सघे।
हिते त सभु कुझु थी वञे थो। हिते त कूड़ा शायदि बीठा आहिनि कोर्ट जे ॿाहिरां, हिते गवाही तोखे मिली वेंदी, शायदि ई मिली वेंदी। कूड़ा कसम खणी ईंदा तुंहिंजे पारां, हमरा का ख़बर कान हूंदी, लेकिन कसम खणी ईंदो कोर्ट। लेकिन यसालु अय्यान यौमुल क़ियामा, सूरा क़याम 29 पारो फरमाए क़याम जे बारे में ही पुछनि था। चईनि क़यामत फ़इज़ा बरिक़ल बसर व ख़सफ़ल क़मर व जुमिअ शम्सु वल क़मर, जॾहिं अखि फाटी पवंदी, व जुमिअ शम्सु वल क़मर, सिज ऐं चंड खे गॾु कयो वेंदो। यक़ूलुल इंसान यौमइज़िन अइनल मफ़र, पोइ इंसान चवंदो आहे का भॼण जा। हल हेड़ो ख़तरनाक मंज़र आहे, हेबतनाक मंज़र आहे, भॼी जान छॾायूं, लिकी वञो, छुपी वञो। कल्ला ला वज़र, हरगिज़ न, हरगिज़ न। दुनिया में चोरी कंदो है, दाड़ा हणंदो है, क़त्ल कंदो है, कब्ज़ा कंदो है, शहर छॾे हलियो आहे, तालको छॾे हलियो आहे, ज़िलो छॾे हलियो आहे, बल्कि पंहिंजो सूबो छॾे हलियो आहे, बल्कि पंहिंजो मुल्क छॾे हलियो आहे। अमेरिका, अफ्रीका, यूरोप, फलां फलां मुल्क में भॼी वई, क़त्ल जे केस में न ॿधिजी वञा, चोरी में न ॿधिजी वञा। लेकिन अॼु कल्ला ला वज़र इला रब्बिका यौमइज़िनिल मुस्तक़र, अॼु रब जे साम्हूं तोखे बीहणो आहे। ए बंदा, साम्हूं तुंहिंजो रब हूंदो, साॼे पासे तुंहिंजा अमल हूंदा, खाॿे पासे जहन्नम जी भड़कंदड़ बाहि हूंदी। क़याम जे ॾींहुं को बि तुंहिंजो तर्जुमान कोन हूंदो, को बि तुंहिंजी मदद करण वारो कोन हूंदो, को बि तुंहिंजी नुसरत करण वारो कोन हूंदो। अकेले रब जे साम्हूं बीही करे तोखे जवाबु ॾिनो। अॻियां छा फरमाई? युनब्बउल इंसान यौमइज़िन बिमा क़द्दम व अख़र, इंसान खे ख़बर ॾिनी वेंदी, ॿुधायो वेंदो अॻियां तो छा मोकिलियो आहे। केतिरियूं निमाज़ूं मोकिलियूं आहिनि, रोज़ा मोकिलिया आहिनि, जिहाद मोकिलियो आहे, सदक़ो ख़ैरात मोकिलियो आहे, हज ऐं उमरा मोकिलिया आहिनि, तमामु नेकियूं। जेको कुझु अॻियां मोकिलियो अथई उहो बि तोखे साम्हूं मिलंदो, जेको पोयां छॾियो अथई उहा बि अॼु ख़बर पवंदी। ॿी जाइ ते फरमाई सूरा हामीम सजीदा ऐं सूरा यासीन चौथे रुको में। शाहिद ॾिसो, गवाह ॾिसो, सूरा यासीन चौथो रुको 23 पारो। अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अॼु ज़ुबान बंद आहे, वात ते मोहर लॻल आहे, इन वात सां सच खे कूड़ कंदो आहे, कूड़ खे सचो कंदो आहे, कंहिंखे ज़ुबान सां ॻाल्हाइण में वठ कोन ॾींदो आहे, मजलिस ऐं महफ़िल लुटाए छॾींदो आहे। माण्हुनि खे इंतज़ारु हो फिलाणो अचे उन जा कूड़ ॿुधूं, ॿ टाकू ॿुधूं, वॾो चर्ब ज़ुबान आहे, होशियारु आहे, चालाक आहे। अॼु ज़ुबान ते मोहर आहे, अॼु वात बंदि आहे। वतुकल्लिमुना अयदीहिम वतशहदु अर्जुलुहुम, कायनात जो मालिक फरमाए थो हथनि खां ॻाल्हाईंदासीं। शायदि ई तुंहिंजा हथ ॾींदा, किथे वियो आहे? पेर ॾींदा, किथे वियो आहे? छा करे आयो आहे? इन्हनि पेरनि सां हली वेंदो आहे बुराई करणु, इन्हनि पेरनि सां हली वेंदो आहे मेलनि ऐं मलाखड़नि ते, इन्हनि पेरनि सां हली वेंदो आहे रिछ कुथे जी वेड़ ते, इन्हनि पेरनि सां हली वेंदो आहे म्यूज़िकल नाइट शो थींदो हो, इन पेरनि सां हली वेंदो आहे हैप्पी न्यू ईयर अचे पई न नाइट 31 डिसंबर ते, हर साल मल्हायो वञनि थो। बाबा नओं साल पियो अचे, उनखे वेलकम कयूं, ख़ुशि आमदीद कयूं। अफ़सोस कोन थो थिए, ॾुख कोन थो थिए त ज़िंदगी मां हिकिड़ो साल खुटो आहे, मरण खे वेझा थिया आहियूं, क़बर खे हिकिड़ो साल खुटी वियो वेझा थिया आहियूं। न, ख़ुशियूं बि मल्हाइजनि, नाइटियूं बि मल्हायूं वञनि, ॻाइण वॼाइण जी मजलिस थी वञे थी, शराब पीतो वञे थो, ज़िना कई वञे थी, बदकारी कई वञे थी। अॼु ही पेर ॿुधाइनि पिया अल्लाह हिते हिते वियासीं, अॼु हथ ॿुधाइनि पिया अल्लाह ही कम कयासीं। ॿी जाइ ते क़ुर में अल्लाह फरमाए थो, सूरा हामीम सजदा, हामीम सजदा हत्ता इज़ा मा जाऊहा शहिद अलैहिम
समोहुम व अब्सारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। फरमाए जॾहिं वो ईंदा, शहीद अलैहिम समोहुम अब्सारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। उन्हनि जे मथां शाहिदी ॾींदियूं केरु? उन्हनि जा कन शाहिदी ॾींदा। कन, जिन कननि सां ॿुधंदा हुआसीं। कंहिंखे ॿुधंदा हुआसीं? कारी शुरेम, सुदेश, मैकली या शमन मीराली, मंजूर सखीराणी, मुख्तियार कमराणी, फलां फलां। छा हेडफोन लॻो पियो अॼु नौजवान खे? सफ़र करे थो, बस में आहे, कार में आहे, वैन में आहे, गाना वॾे आवाज़ में हलनि पिया, कननि सां ॿुधे पियो। अॼु क़यामत जॾहिं रब थो फरमाए समूहुम व अब्सारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। अॼु उन जा कन शाहिदी ॾियनि पिया, अॼु उन जूं अखियूं शाहिदी ॾियनि पियूं, ऐं अॼु उन जी चमड़ी शाहिदी ॾींदी, चमड़ी। ऐं ॾिसो, इहे टयूं तव्हां गॾु हूंदा आहिनि हर वक़्तु, हर लम्हे, राति हुजे, ॾींहुं हुजे, सुबुह हुजे, शाम हुजे, मंझंदि हुजे, हर लम्हे 24 कलाक अखियूं बि गॾनि, हथ बि गॾनि, पेर बि गॾनि, चमड़ी बि गॾा। ये सभु शाहिदी ॾींदा। क़यामत जो मंज़र काइनात जो मालिक बयानु फरमाए पियो, असांखे ख़बरदार फरमाए पियो। सूरह नूर 11 पारो आयत नंबर 24। यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व अयदीहिम बिमा कानू यामलून। अलसिनतुहुम व अयदीहिम बिमा कानू यामलून। अॼु ॾींहुं उन जा हथ उन जे मथां शाहिदी ॾींदा। अॼु उन जी ज़ुबान शाहिदी ॾींदी, ज़ुबान ख़ुदि शाहिदी ॾींदी। जंहिं ज़ुबान सां असां कूड़ ॻाल्हायूं था, जंहिंसां गिला कयूं था, जंहिंसां सभु कुझु सच खे कूड़, कूड़ खे सच बनायूं था। अल्लाह फरमाए थो, अॼु इन जी ज़ुबान बि शाहिदी ॾींदी, इन जा हथ बि शाहिदी ॾींदा, अॼु इन जा पेर बि शाहिदी ॾींदा। ऐं ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला क़ुरान में असांखे क़यामत जो मंज़र इन हवाले सां, इन्हनि लफ़्ज़नि में बि अल्लाह ॿुधायो। सूरह मारिज 29 पारो इब्तिदाई आयात। यौम तकूनु समाउ कल मुहल व तकूनुल जिबालु कल इहन। उन ॾींहुं इहो आसमान हेॾो मज़बूत, अल्लाह जी मख़लूक, तपियल टामे वांगुरु आसमान थींदो। इहे जबल रंगीन ऊन वांगुरु थींदा। ऐं वला यसअलु हमीमुन हमीमा। दोस्त दोस्त खे कोन पुछंदो, दोस्त दोस्त खे कोन पुछंदो, हाल अहवाल कोन कंदो। युबस्सरूनहुम, अल्लाह फरमाए थो ॾेखारिया वेंदा, ॾिसंदा पिया। हीअ आहे, गॾु नाइटूं कंदा हुआसीं, हीअ आहे शराब पींदा हुआसीं, ज़िना कंदा हुआसीं, चोरी कंदा हुआसीं, हिक ॿिए जे करे मांस खे असां क़त्ल कयो, झेड़ा कया। लेकिन यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाबि यौमिज़िन बिबनी व साहिबतिही व अख़ी व फसीलतिही अल्लती तुवी। अल्लाह फरमाए थो, न ॾींहुं इहो मुजरिम, इहो गुनहगार, इहो बदकार, ज़िनाऊं करण वारो, शराब पीअण वारो, व्याज खाइण वारो, रिश्वतूं वठण वारो, हीउ गुनहगार मुजरिम चवंदो लो यफ्तदी मिन अज़ाब यौमिज़िन बिबनी। ऐं काश अॼु मुंहिंजो औलाद वरितो वञे, उनखे सज़ा ॾिनी वञे, उनखे न भड़कंदड़ बाहि जे हवाले कयो वञे, मूंखे छॾियो वञे। जंहिं औलाद लाइ तूं अॼु आईफोन ख़रीद करी थो, जंहिं औलाद लाइ 125 वठी ॾीं थो, जंहिं औलाद खे टूडी गाॾी वठी ॾीं थो, हर नाज़ ऐं नखरो पूरो करी थो, जाइज़ नाजाइज़ ॻाल्हि मञी थो, अॼु उन औलाद लाइ एॾो परेशान दुनिया में थी थो। लेकिन आख़िरत में, क़यामत में अल्लाह फरमाए थो, हीउ गुनहगार मुजरिम मुंहिंजे साम्हूं ईंदो, जॾहिं हीउ गुनाह ॾिसंदो, बदकारियूं ॾिसंदो, मुंहिंजो अज़ाब ॾिसंदो, क़यामत जो मंज़र ॾिसंदो। काश अल्लाह इन औलाद खे जहन्नम में हण। जंहिं औलाद लाइ मूं वॾी कोशिशि कई, माउ पीउ सां बि भिटायो,
भाइरनि भेनुनि सां पिटायो, मुंहिंजो औलाद पढ़े होशियार थिए फॉरेन में वञे, ही करे हू करे, अॼु उन औलाद लाइ चए पियो अल्लाह इनखे जहन्नम में हाणे वसाहिबतिही व अखी, अल्लाह मुंहिंजी घरवारी खे हाणे, मुंहिंजी घरवारी, इन घरवारी जे बि करे तो घणो कुझु कयो दुनिया में, हर नाज़ नखरो तो बर्दाश्त कयो ऐं पूरो कयो, हर फरमाइश तो दुनिया में इन घरवारी जी पूरी कई, जायज़ नाजायज़ तो इन जा सभु कम कया, लेकिन अॼु छा थो चए अल्लाह इन खे जहन्नम में हाणे मूंखे छॾ, मुंहिंजे भाइरनि खे हाणे अल्लाह मूंखे छॾ, व फसीलती हिलती तो वी, अल्लाह ई ओड़े पाड़े वारा दुख सुख में कम ईंदा हुआ, राति जो मां 12 बजे 1 बजे 3 बजे फ़ोन कंदो हुउसि, यार गाॾी का अचो हॉस्पिटल हणो आहे, यार फिला मसइलो थी वियो आहे, यार मैयत थी वई आहे, सभु ॻाट वाड़े वारा पहुची वेंदा हुआ, ख़ुशी में गमी में मूंसां गॾु हुआ, लेकिन अल्लाह अॼु जहन्नम जे हवाले इन ओड़े पाड़े खे कर मूंखे छॾ, वमन फिल आज़ी जमीआ, अल्लाह पूरी ज़मीन खे जहन्नम में हाणे मूंखे छॾ, जी मूंखे नजात ॾे, मूंखे छोटकारो ॾे, कल्ला इन्नहा लज़ा नज़्ज़ातल लिश्शवा, जवाब मिलंदो हरगिज़ न, हरगिज़ न, ज़िना तो कई, शराब तो पीतो, चोरियूं तो कयूं, कब्ज़ा तो कया, धाड़ा तो हया, ज़्यादतूं ना इंसाफ़ियूं तो दुनिया में कयूं, हर जुर्म तो कयो, शिरक ऐं बिदअत तो में हुई, सदा तुंहिंजी घरवारी खे मिले, तुंहिंजे औलाद खे मिले, तुंहिंजे भाइरनि खे मिले, पाड़े वारनि खे मिले, ज़मीन वारनि खे मिले, हरगिज़ ईअं कोन थींदो। ही बाहि आहे, जहन्नम जी भड़कंदड़ बाहि आहे, इहा खल छिके लाहींदड़ आहे। वीजा ते फरमाए सूरह अबस 3 पारो, यौम यफिर्रुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी, अल्लाह फरमाए थो उन ॾींहुं इंसान वरी ईंदो, पंहिंजे भाउ खां वरी ईंदो, पंहिंजी माउ खां वरी ईंदो, व उम्मिही व अबी, पंहिंजी जीजल माउ खां, या जीजल माउ 9 महीना पेट में बर्दाश्त करे थी, केॾा सूर बर्दाश्त करे थी, लेकिन उन माउ खे छॾे ॾींदो, उन बाबे खे छॾी ॾींदो, सख़्त सर्दी में हारी आहे, राति जो 5 बजे 6 बजे 2 बजे वञी पाणी वराए थो, छाजे लाइ, इन्हनि बच्चनि जी रोज़ी मूंखे खपे, रोज़ी रिज़्क़ मां अचां, बच्चनि जो पेट पारियां, लेकिन उहो बाबो अॼु उन खां माण्हू भॼे पियो। हीउ क़यामत जो मंज़र आहे, उनजी हीअ शिदत आहे क़यामत जी, उनजी हौलनाकी आहे। वसाहिबतिही, पंहिंजी घरवारी खां वरी ईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में बार बार ये वाक़िया, ये मनाज़िर असां लाइ इन लाइ बयानु कया आहिनि त असां इन दुनिया जे अंदरि ई ख़बरदार थियूं, होशियार थियूं। हींअर मौक़ियो आहे, महल आहे, इन जी कामयाबी ऐं कामरानी लाइ हींअर ई दुनिया में असां तयारी करे छॾियूं। अल्लाह जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस में क़यामत जो हिकु मंज़र बयानु फरमायो। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यक़बिज़ुल्लाहुल अर्ज़ यौमल क़ियामह व यत्वी समा बियमीनिही, क़यामत जे ॾींहुं अल्लाह पंहिंजे साॼे हथ में सभिनी आसमान खे पकड़ींदो, क़ाबू कंदो, ज़मीनुनि खे पकड़ींदो, क़ाबू कंदो ऐं फरमाईंदो, अनल मलिक, आऊं बादशाह आहियां, आऊं बादशाह आहियां, आऊं हाकिम आहियां। आइन मुलूकुल आस, किथे आहिनि ज़मीन जा बादशाह, किथे आहिनि? केरु कोन ॻाल्हाईंदो, ख़ामोशी ख़ामोशी हूंदी, हिते केरु चुप ई कोन थो करे, माठी ई कोन थो करे। जी बीजा ते अल्लाह सूरह नबा में फरमाए थो 3 पारे में आख़िरी आयत, यौम यक़ूमुर रूह वल मलाइकतु सफ़्फ़ा ला यतकल्लमून इल्ला मन आज़िन लहुर रहमान व क़ाल सवाबा। फरमाया उन ॾींहुं
सैयदना जिब्राइल इस्लाम भी होंदो, अल्लाह जा ॿिया फ़रिश्ता भी होंदा, सफ़ा सिफ़ूं ॿधी करे बीठा होंदा, कतारुनि में बीठा होंदा। ला यतकल्लमून, केरु कोन ॻाल्हाईंदो। ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहु रहमान व क़ाल सवाबा। रब जंहिंखे इजाज़त ॾे उहो ॻाल्हाईंदो ऐं ॻाल्हि बि सिधी कंदो, सची कंदो। ये दुनिया वारा कूड़ धूड़ कोन हलंदा, ये मिलावटूं कोन हलंदियूं। प्यारे पैगंबर मोहम्मद सां हदीस आहे, अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां सही बुखारी में, सही मुस्लिम में प्यारे पैगंबर फरमायो, युशरुन नास यौमल क़ियामति उफ़ातुन उर्रातुन गुल्ला। पाण फरमाए क़यामत जे ॾींहुं माण्हू अल्लाह जे साम्हूं पेश थींदा, सभु जिस्म उघाड़ा, बदन उघाड़ा, बिना तुहर जे अल्लाह जे साम्हूं बीहंदा। जिस्म भी उघाड़ो, मथो भी उघाड़ो, पैर उघाड़ा, अणथोड़ियल, मैं दौरतू सब हूंदा। अम्मा आयशा चए थी, अल्लाह जे नबी अर्रिजाल वन्निसा जमीअन यंज़ुरु बाज़ुहुम लिबा बस, मैं दौरतू सब बीठा हूंदा, पोइ हिक ॿिए खे ॾिसंदा। अम्मा आयशा के अल्लाह ने फरमायो, आयशा एडी क़यामत जी सख्ती हूंदी, एडी हौलनाकी क़यामत जी हूंदी, कंहिंखे इहो होश ई कोन हूंदो त हिक ॿिए खे ॾिसूं। या दहशत हूंदी, हौलनाकी हूंदी, क़यामत जो रोब ऐं दबदबो हूंदो। त अज़ीज़ दोस्तो, इन क़यामत जी कामयाबी ऐं कामरानी लाइ असां कोशिशि कयूं। जंहिं ॾींहुं अल्लाह जे अर्श जी सिर्फ़ु हिकिड़ी छांव हूंदी ऐं उन जे छांव जे हेठां 7 क़िस्मनि जा माण्हू हूंदा। असां नेक साल अमाल कयूं, उन्हनि में शामिल थियूं। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल तौफ़ीक़ अता फ़रमाए, अल्लाह इख़लास अता फ़रमाए, हमेशह तौहीद ऐं सुन्नत सां वाबिस्ता रखे। आख़िर में आऊं इन मस्जिद इंतज़ामिया जो ममनून ऐं मशकूर आहियां, ख़ुसूसन साईं अब्दुल क़यूम साहब, साईं मौलाना इक़बाल समूह साहब, जिन सां राब्तो कयो हुयो ऐं मस्जिद लाइ टाइम ॾिनो हुयो ख़ुतबे लाइ। अल्हम्दुलिल्लाह सईदाबाद खां आयासीं, तव्हां सां मुलाक़ात थी आहे। अल्लाह क़बूल फ़रमाए, अल्लाह असांखे इख़लास नसीब फ़रमाए। अल्लाह इन्हनि सभिनी बुज़ुर्गनि खे, पूरी जमात जी कमेटी खे बि अल्लाह सेहत व आफ़ियत सां नवाज़े, दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।